तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। जुडो रिपोर्टर रोशन कुमार। जुडो लॻ ॾाजेरो मोरी जे ट्रांसफार्म हसीको इंतज़ामिया जे बदनियाती सबबि 2 महीननि खां ख़राब सवें ॻोठाणा सख़्त गर्मी में बिजली खां महरूम। ॻोठाणनि जो एहतिजाज। जुडो हसीको इंतज़ामिया जी नाहाली सबबि ॾाजेरो मोरी जे ट्रांसफार्म मुसलसिल 2 महीननि खां ख़राब पियल आहे, जंहिं सबबि ॾाजेरो मोरी समेत आसपास जे केतिरनि ई ॻोठनि जी बिजली मुकमल तौर ते बंदि आहे। सख़्त गर्मी घटि ॿूसट सबबि ॻोठाणनि जो ॼण जंजाल थी वियो आहे। मुतासिर ॻोठाणनि याकूब खोसो, हाकिम खोसो, जुम्मू ख़ासकली, रमज़ान खोसो, खमीसो खोसो ऐं ॿियनि गॾिजी हसीको इंतज़ामिया जुडो ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते इन्हनि चयो त असांजे इलाइक़े जो ट्रांसफार्म लगातार 2 महीननि खां हसीको अमलदार जे रखियल प्राइवेट मुलाज़िम रिश्वत न ॾियण तां हथ वठी ख़राब करे बिजली बंदि करे छॾी आहे। बिजली बंदि हुजण करे जदीद दौर में बि असां पत्थर जे दौर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हसीको जो अमलदार नाॾो बार शिकायतूं कयूं आहिनि, पर अमलदार असांजी हिकु बि नथा ॿुधनि, जंहिं करे सख़्त गर्मी में अज़ियतूं भोॻे रहिया आहियूं। इन्हनि DSP मिरपुर ख़ास समेत वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी बिजली फ़राहम करे बहाल कराए इंसाफ़ कयो वञे।